अस्सलाम वालेकुम। जी तो तव्हां सुञाणो था ऐं तव्हांजो प्यारो भाउ आज़म अली इंशाल्लाह उम्मीद करां थो तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा। काफ़ी माण्हू चवंदा आहिनि सऊदी अरब में अचूं था असीं कमाईंदासीं असीं ज़िंदगियूं ठाहींदासीं हीअं कंदासीं। त मुंहिंजो हीउ दोस्त उहो दोस्त आहे नंढड़ू जेको वॾियूं हसरतूं रखे हिते आयो पर अलाह मतिलबु अलाह ख़ैरु करे ख़ुदा करे कामयाबु थिए। चए थो उमिरो करां भले पोइ फिनजी वञाऊं बाक़ी असांजो हीउ अथई वॾो में वॾो सीनियर ही हेॾा हेॾा हाणे हेॾा हिन जा ख़ुदा जो कसम पाणी सुबुह खां वठी असां कोन्हे पीतो। बाक़ी जेको मुंहिंजो सीनियर उस्तादु अथई अॼु मूंखे केले जो अधु खारायो अथसि पूरो केले जो अधु मतिलबु एॾो ख़र्चु रुपए वारो केलो उन मां अधु मूंखे ॾिनई झूठा खाण करके आई जेकी ॿुध अलाए इन जो सपनो सऊदी अरब में कमु करण जो हिनखे गौर सां ॾिसो ठीकु आहे। ऐं हीअ विझो इहा विझो मां इवें न थोरी 10-12 हज़ार ते छोड़े साईं महिरबानी करे। पाकिस्तान में इहा दरख़्वास्त आहे त न्यूज़ में PTI में हिते असांजा KTN ते फ़ोटो हलाइनि। असां 8 ॾींहंनि खां पोइ पंहिंजे मुल्क अचण था असां 8 ॾींहं